दक्षिण अमेरिका जी अमेज़न नदीअ जे लटाए पाणीअ में मौजूदु हीअ मच्छी न चक हणंदी आहे ऐं न डंग हणंदी आहे, बल्कि हीअ 860 वोल्ट जो ज़बरदस्त झटको ॾींदी आहे। हीअ आहे ईल मच्छी। हुनजे नाले जे बरअक्स हो वेझूं माइटाणियूं आहिनि केट फिश जी। हिन मच्छीअ जी ब्रेग तक़रीबन 2 मीटर थिए थी ऐं वज़न तक़रीबन 13 किलोग्राम ताईं थिए थो। पाणीअ में 860 वोल्ट जो ज़बरदस्त करंट ॾींदड़ जी इहा ख़ासियत संदन जिसामत मां न ईंदी आहे, बल्कि इहा हुननि जे हिकु ख़ुफ़िया हथियार मां ईंदी आहे। हिननि जे जिस्म में तक़रीबन 6000 क़िस्म जा हिकिड़ा ख़ासि सेल हूंदा आहिनि जंहिंखे इलेक्ट्रोसाइट्स चयो वेंदो आहे। हिन मच्छी जूं इहे जानदार बैटरियूं करंट पैदा कंदियूं आहिनि इलेक्ट्रॉन्स खे पंहिंजे जीवन हूंदे जी ज़मीन सां टकराइजण सां, जेके उहो पंहिंजी मर्ज़ी ते रिलीज़ कंदियूं आहिनि बल्कि पंहिंजो शिकार बि ॻोल्हींदी आहे उन करंट जी लहरनि सां ऐं पाण ॾे ईंदड़ कंहिं वॾे ख़तरे खे बि भांपे वेंदी आहे इन करंट जी मदद सां। ईल फिश पाणीअ में पंहिंजे ॿाहिरां हिकु बरकी मैदान ठाहे हलंदी आहे, जंहिंसां हिन खे पंहिंजे भरिसां गुज़रंदड़ नंढियूं नंढियूं मच्छियुनि जी बि ख़बर हूंदी आहे ऐं पाणी में मौजूदु ॿियनि शयुनि जी या कंहिं वॾे मांगर मच्छ जी बि हीअ ख़बर रखंदी आहे पंहिंजी करंट जी इन हस सां। दरियाई वाॻूं जेके कंहिं बि शिकार खे न बख़्शींदा आहिनि ऐं तक़रीबन लॻभॻि दरिया में मिलंदड़ का बि शइ उहो खाई वेंदा आहिनि, पर ईल जो धमाकेदार करंट न सिर्फ़ शिकार लाइ इस्तेमालु थींदो आहे, पर उहो पंहिंजे दिफ़ा लाइ बि उनखे इस्तेमालु कंदी आहे। जेतोणीकि ईल मच्छी जे करंट जो उहो झटको सेकंड जे बि कंहिं 1000वें हिसे जेतिरो घटि हूंदो आहे, पर ईल अहिड़ा हज़ारें झटका वक़्फ़न ब वक़्फ़न पंहिंजे शिकार खे ॾेई उनखे मरनीम करे विझंदी आहे पाणीअ में। अगरि एमेज़न नदीअ जो को वाॻो हिन खे पंहिंजे शिकार बनाइण जी का भुल कंदो आहे त हीअ उनखे उनजी सुठी सज़ा ॾींदी आहे ऐं हीअ तक़रीबन 20 फुट जे वाॻो ते बि आसानीअ सां मारे सघे थी। जेको बि जानवर हुनजे डेंजर ज़ोन में अचण जी गुस्ताखी कंदो आहे त उहो उनखे उनजी ग़लती जी भयानक सज़ा ॾिनी वेंदी आहे। दोस्तो, अगरि तव्हांखे हीउ मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक करणु न विसारींदा त जीअं मां अहिड़ी नौइयत जा ॿिया इंफॉर्मेटिव वीडियो पंहिंजी सिंधी ज़ुबान में ठाहींदो रहां। पंहिंजे होस्ट अली असलम शर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।